वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर शेयर खनासी जैकबाबाद पुलिस इनाम रखियल लोहारी गिरफ़्तार करण जी दावा गुझे इतला ते जवाबदार अकबर बंगलानी के गिरफ़्तार कियो वियो आहे। जुंगल पुलिस जो चवण आहे सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार जी गिरफ़्तारी ते 5 लाख रुपया इनाम रखियल आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। जैकबाबाद पुलिस इनाम रखियल लोहारी के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जुंगल पुलिस जो चवण आहे त गुझे इतला ते जवाबदार अकबर बंगलानी के गिरफ़्तार कियो वियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार जी गिरफ़्तारी ते 5 लाख रुपया इनाम रखियल आहे। नाज़रीन, जैकबाबाद पुलिस इनाम रखियल लोहारी के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवण आहे त गुझे इतला ते जवाबदार अकबर बंगलानी के गिरफ़्तार कियो वियो। सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार जी गिरफ़्तारी ते 5 लाख रुपया इनाम रखियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया नाज़रीन। जैकबाबाद मां जिते पुलिस इनाम याफ्ता लोहारी के गिरफ़्तार करे वरितो आहे। गुझे इतला ते कार्रवाई करे जवाबदार के गिरफ़्तार कियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया नाज़रीन। जैकबाबाद पुलिस इनाम रखियल लोहारी के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवण आहे त गुझे इतला ते जवाबदार अकबर बंगलानी के गिरफ़्तार कियो वियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार जी गिरफ़्तारी ते 5 लाख रुपया इनाम रखियल आहे। नाज़रीन, जैकबाबाद पुलिस इनाम रखियल लोहारी के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवण आहे त गुझे इतला ते जवाबदार अकबर के गिरफ़्तार कियो वियो। सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार जी गिरफ़्तारी ते 5 लाख रुपया इनाम रखियल आहे। खबर अमल करी पिया नाज़रीन। जैकबाबाद मां जिते पुलिस इनाम याफ्ता लोहारी के गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवण गुझे इतला ते कार्रवाई करे जवाबदार के गिरफ़्तार कियो वियो आहे। जल सिंध हुकूमत तरफ़ां जवाबदार ते गिरफ़्तारी लाइ 5 लाख रुपया इनाम रखियल आहे।